बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। IV3 कणक जी जिन्स आहे। हिन जी प्लांट हाइट 100 सेंटीमीटर आहे। 2-3 सेंटीमीटर इनका घट थी सके थी, पर तकरीबन 100 सेंटीमीटर है। इन जो स्पाइक तमाम बेहतरीन गुथियल स्पाइक है। इन जो स्टेम थिक है। ही रत्ती जे सभनी किस्मन का पाक है। लीफ रस्ट, येलो रस्ट एंड स्टेम रस्ट। उन खां अलावा इनमें जेका पोटेंशियल यील्ड है वह तकरीबन 80 मण ताईं है। एवरेज यील्ड 60 का 62 मण फी एकड़ के हिसाब से ही ॾेई सके थी, पर आबाद करण 70 मण 75 मण 72 मण 68 मण ताईं आबाद करण इन में पैदावार कई है। इन जो स्टेम थिक है, इन जे करे ही लार्जिंग रेजिस्टेंट है। इन जो रिलीज ईयर 2024 में हुयो। सिंध जी हिकड़ी बेहतरीन ही जिन्स है। इन जे ही तकरीबन 135 ॾींहनि जे अंदर अंदर पची तैयार थे थी। हाँ IV3 जो स्टेम थिक है तो आबादगार असां खां पुछन था तो इन कंडीशन में असां कणक के पानी ॾियूं या न ॾियूं। तो आबादगार दोस्तों हिकड़ी गाल जो हमेशा ख्याल कजो, जॾहिं भी असां कणक के पानी ॾियूं तो उन जे ज़मीन जी कंडीशन असां ॾिसंदासीं तो आया ज़मीन में मॉइस्चर आहे या कोन्हे को। जेकॾहिं ज़मीन में मॉइस्चर होंदो तो असां जल्दी हरू भरू पानी कोन ॾींदासीं। जेकॾहिं मिसाल इहा कंडीशन आहे तो असां कोशिश कंदासीं तो कुछ ॾींहं इंतज़ार कंदासीं, मतलब पानी इनके न ॾींदासीं। हिन जो स्टेम थिक आ, हिन जी ही स्टेम जे थ्रू मतलब मुसलसल ज़मीन में मॉइस्चर या न्यूट्रिएंट्स असांजे संग ताईं पुॼाईंदी। इन हिसाब से कोशिश कंदासीं का भी जल्दबाजी पानी ॾियण में कोन कंदासीं। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं मिसाल इन कंडीशन ते आबादगारनि पानी ॾिनो ऐं असांजी कणक हवाऊं लॻनि थियूं, मौसम चेंज थिए थो, कणक किरी पवंदी त उन जो असांखे तमामु घणो नुक़सानु थींदो। ही कुझु तारुफ़ हुयो इन जिन्स जो। ॾाढी हिकिड़ी बहितरीनु जिन्स आहे। खाइण जी क्वालिटी भी एक्सीलेंट अथसि। IV3 ते असां काफ़ी वीडियोस ठाहियूं आहिनि। असांजे हिन पेज ते खे तव्हां फॉलो कंदा कयो, लाइक कंदा कयो। यूट्यूब चैनल भी है, उनके भी सब्सक्राइब करे छॾियो। ये वीडियोस असां तव्हां आबाद करण जे लाइ ठाहींदा आहियूं। इंशाअल्लाह ताला कोशिश कंदासीं तव्हांखे ईअं ई ॼाण ॾींदा रहंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंद अचे तो लाइक एंड शेयर ज़रूर कजो। थैंक यू।